डिप्टी कमिश्नर ठट्टो गज़नफ़र अली क़ादरी चयो आहे त माज़ूरनि जी बहाली लाइ हर इंसान खे इनफ़रादी इज्तिमाई सोच, रंग, नस्ल ऐं ज़ात पात खां मथे थी पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं माज़ूर इंसान बि असांजे मुआशिरे जो अहम हिसो थी तालीम रोज़गार हासिल करे पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। जॾहिं त उनखां पहिरीं नंगर न्यूज़ जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जावेद लतीफ़ मेमणपुर डिप्टी कमिश्नर ऑफिस चौक पहुची माज़ूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते स्पेशल एजुकेशन ऐं रिहेबिलिटेशन सेंटर मकली पारां लॻे अवेयरनेस कैंप ते पहुची चयो त माज़ूरी या त कुदरत पारां या कंहिं हादसे सबबि इंसान खे मफ़लूज बणाए थी। माज़ूर इंसान बिन मुआशिरे जो अहम हिसो आहिनि। उन्हनि खे मंडो काणू या ॿिए कंहिं लक़बनि सां नवाज़े असां पंहिंजे पुस्त ज़हनी सोच जो मुज़ाहिरो कयूं था, जेको पुण हिकु माज़ूर सोच जो अकासी आहे। असांखे घुरिजे त असां अहिड़ी सोच जो मुज़ाहिरो करण बजाए माज़ूर इंसान लाइ उत्साह जो सबबु बणिजूं। कैंप खे DSP ठट्टो जुमा खान पांवर, एडिशनल डायरेक्टर सोशल वेयर नियाज़ अहमद मेमन, डिप्टी DO करिकुलम एजुकेशन खातो ठट्टो, समाजी कारकुन ऐं तइलीमी रज़ाकार मोहम्मद अली खटक, माज़ूरनि जी बहाली वारे खाते जे स्कूल जे प्रिंसिपल नदीब इब्राहिम समेत मुख़्तलिफ़ समाजी अॻवाननि ख़िताब कयो।